अस्सलाम वालेकुम नाजरीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन से गॾु आहियां इमरान अली गोपांग। ख़बर शामिल कयूं था खैरपुर मीरस ब्यूरो चीफ जावेद अली गोपांग की रिपोर्ट मुताबिक कोटडीजी जे रहवासी इरफान अली वल्द गुलाम मोहम्मद ख़ास के लिए समरीन धी मलक गुलजार वेठल रेलवे कॉलोनी कैंट कराची से कराची की अदालत में 21/2/2022 ते पसंद की शादी कई हुई। बिनी अॼु कोटडीजी मीडिया ऑफिस पहुची मीडिया आॾो शदीद एहतजाज कयो ऐं मीडिया आॾो दाहींदे इरफान अली चयो त समरीन जा माइट असांजा वेरी बणिजी विया आहिनि, असांजो जीअण जंजाल थी वियो आहे, असांखे बासरनि ऐं पुलिस पारां हिरासा कयो पियो वञे, असां दरबदरीअ वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। समरीन मलिक चयो त मां पंहिंजी मर्ज़ीअ सां इरफान सां कराची जी अदालत में प्यार जो प्रणो कयो आहे। उन ते मुंहिंजा माइट मुंहिंजा ऐं इरफान जा वेरी बणिजी विया आहिनि। मुंहिंजा माइट इरफान जे माइटनि खे हिरासा करे रहिया आहिनि। असां IG सिंध CM सिंध सैयद मुराद अली शाह चीफ जस्टिस ऐं आर्मी चीफ खां अपील था कयूं त असां खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे ऐं असांखे जीअण जो हक़ ॾिनो वञे।